अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज़ दोस्तों, गुज़िरियल जुमे ते कुरान शरीफ़ जी जेका आयत सगोरी मूं तव्हां जे आॾो तिलावत कई हुई, हिन जुमे ते बि उहा मूं साॻी आयत सगोरी अव्हां जे आॾो तिलावत कई आहे। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू हिन भलारी आयत जे अंदरि पंहिंजे वलियनि जो शान ॿुधायो आहे, याने पंहिंजे दोस्तनि जी फज़ीलत, मान ऐं मर्तबो जेको अल्लाह तबारक व तआला वटि आहे उनखे ज़िक्र फ़रमायो अथसि। रब साईं इरशाद फ़रमाए थो, अला ख़बरदार, इन्न औलिया अल्लाह, बेशक अल्लाह जा जेके दोस्त आहिनि, ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, उन्हनि जे मथां कंहिं बि क़िस्म जो को ख़ौफ़ नाहे ऐं न को उहे अल्लाह जा वली, अल्लाह जा दोस्त ग़मगीन थींदा। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू पंहिंजनि दोस्तनि जे लाइ तमामु वॾी फज़ीलत इन आयत सगोरी में बयानु फ़रमाई आहे, जन खे ख़ुदा ताला ला ख़ौफ़ ऐं ला हुज़न फ़रमाए, जन खे न दुनिया में ख़ौफ़ हुजे न आख़िरत में हुनखे का ॻणती हुजे। ॿार पंहिंजे माउ ऐं पीउ जे झोली में हूंदो आहे त उहो तमामु इत्मीनान जी ज़िंदगी गुज़ारींदो आहे। छाजे करे त ॿार जे लाइ अबे ऐं अम्मा खां वधीक ॿियो को बि ख़ैर ख़्वाह नथो थी सघे। केतिरा बि भाउर, अज़ीज़, दोस्त, मिट माइट हुन सां शफ़क़त ऐं प्यार सां पेश ईंदा, पर जेका शफ़क़त ॿार खे पंहिंजे अबे ऐं अम्मा जे झोलीअ मां मिलंदी, सा कंहिं मां कान मिलंदी। मुंहिंजा प्यारा दोस्त, बिला तशबीह अर्ज़ थो कयां, मां हिकिड़ी ॻाल्हि इहा तव्हांखे सम्झाइण लाइ अर्ज़ कई आहे, मुशाबिहत जे लाइ न। अल्लाह जी ज़ात बाबरकात असांजे लाइ, सॼे जहान जे लाइ, मुस्लमान जे लाइ, काफ़र जे लाइ, पराए लाइ, पंहिंजे लाइ, सॼे काइनात खां, अबे अम्मा खां करोड़ दफ़ा वधीक महिरबान आहे। अगरि रब करीम जे ज़ात बाबरकात जी महिरबानी कंहिंसां शामिल हाल न हुजे त को बि माण्हू हिन दुनिया जे तख़्ते ते ज़िंदह रही नथो सघे। अल्लाह साईं जे रहमत सां पाण दुनिया में ज़िंदगी बसर कयूं था पिया, पर अल्लाह साईं जी ज़ात बाबरकात वाइदा फ़रमाया आहिनि, नमाज़नि जे लाइ जन्नत आहे, आबिदनि जे लाइ जन्नत आहे, ज़ानी शराबीअ जे लाइ जहन्नम आहे, फलाणे जे लाइ फलाणी सज़ा, फलाणे जे लाइ फलाणी सज़ा। अगरचे गफ़ूर सत्तार रहीम आहे, पर इन जे बावजूद बि ख़ुदा ताला हुदूद रखिया आहिनि। लेकिन हिन आयत करीमा में तरब करीम जी ज़ात बाबरकात कमाल शफ़क़त ऐं महिरबानी सां पंहिंजे दोस्तनि जे लाइ फ़रमाए थो त सॼो जहान ॻणती में हूं जो मुंहिंजे दोस्तनि खे का ॻणती हूंदी कान। इन खां वधीक ख़ुदा जे वलियनि जो कहिड़ो शरफ़ थी सघे थो जो रब करीम जी ज़ात बाबरकात हुनखे पंहिंजे पाक कलाम में ला ख़ौफ़ुन अलैहिम ऐं वला हुम यहज़नून जी गारंटी अता फ़रमाए त मुंहिंजनि दोस्तनि खे को ख़ौफ़ नाहे, न के उहे ग़मगीन थींदा। जन खे अल्लाह ताला जी ज़ात एॾो शरफ़ नसीब फ़रमायो आहे त उनखे ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे इनायत सां, एहसाननि सां, करम सां कमालात ऐं करामतूं बि नसीब फ़रमाईंदो आहे।
जंजो ज़िक्र कुरान पाक में आ कुछ अगे जुमे ते ॿुधायो मूंखे जो अॼु तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ थो कयां। सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। पारी पारी ॻाल्हि, अल्लाह जो दोस्त जैसा रब करीम जी ज़ात बाबरकात दोस्ती करे, उन जे बारे में अल्लाह ताला जल जलालु मन वालू पाण इरशाद फरमायो आ। अयो अल्लाह जो प्यारो फरमान असांखे मदीने वारे साईं हज़रत मुहम्मद करीम ॿुधायो आ। सही हदीस पाक आ, पर हदीस भी कुदसी हदीस आ। एड़ी प्यारी पाक हदीस पाक आ जेका अल्लाह पाक फरमाई आ, हबीबन पांजे पाक ज़बान सां असांखे ॿुधाई आ। रब ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आ, मा यज़ाल अब्दी यतक़र्रबु इलैया बिन्नवाफ़िल हत्ता अहबबतुहु। खुदा ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त मुंहिंजो बानो मुंहिंजो बंदो हमेशा हमेशा नफ़ली इबादत जे ज़रिए हिकिड़ी उहा इबादत आहे जेका हुन जे मथां मुक़रर आ। फर्ज़ पढ़जा, फलाणी इबादत कजा, फलाणो कमु कजा। रब ताला फरमाए थो पर मुंहिंजो बानो मुक़रर इबादत खां सवा ॿी वधाए इबादत पंहिंजे तरफ़ खां मां अल्लाह खे राज़ी करण जे लाइ कंदो आ। पोइ जॾहिं उहा वधाए इबादत कंदो आ त मां रब जी ज़ात बाबरकात उन सां मुहबत फरमाईंदो आहियां। आहे बि मज़ो न साईं, जेका शइ मुक़रर आहे उहा त करणी आहे, उहा अदा करणी आहे हर हालत में। पर अल्लाह जा बाना अल्लाह ताला फरमाए थो जेके मुंहिंजा दोस्त हूंदा आहिनि, मां रब जी ज़ात बाबरकात उन सां मुहबत कंदो आहियां। इन जे करे जो हू मूंसां लेखो न आहिनि कंदा, मां हुननि सां लेखो न आहियां कंदो। ख़ुदा ताला जी ज़ात असां जे मथां 4 रकातूं फ़र्ज़ ज़ोहर मुक़रर फरमायो, 4 रकातूं असर मुक़रर फरमाया, 3 रकातूं सांझीअ जी नमाज़, 4 रकातूं फ़र्ज़ सोमहणीअ जी नमाज़, 2 रकातूं फजर जी नमाज़। रब ताला जी ज़ात बाबरकात ही असांजे मथां इहे फ़र्ज़ फरमाया, मुक़रर फरमाया। पर ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात जा बाना सारी रात भी पंहिंजे रब जे ज़ात खे यादि कंदा आहिनि क़ियामन व क़ुऊदा। जंहिंमहिल रब जे इबादत में मशगूल थींदा आहिनि, जे बीठा आहिनि त बीठे बीठे रात गुज़री वई, जे सजदे में आहिनि त सॼी रात सजदे में गुज़री वई, जे वेही रब जे इबादत में गुज़ारियूं सारी रात वेही गुज़ारियूं, पंहिंजे जान जी परवाह हूंदी कान्हे का। रब ताला फरमाए थो ये मूंसां लेखो नथा कनि, मां जेके फराइज़ रखिया उहे त कनि था, पर उन खां वधाए मां रब जे ज़ात जी एतिरी इबादत कनि था जो पंहिंजे जान जी परवाह नाहे, निंड जी परवाह नाहे, पंहिंजे थकावट जी परवाह नाहे, कंहिं शइ जी परवाह नाहे, रब जे इबादत में मशगूल आहिनि। हाणे जे रब जे इबादत में मशगूल आहिनि त हत्ता अहबबतुहु, मां ऐलान थो फरमायां त इहे मुंहिंजा बंदा महबूब बंदा आहिनि। मां इन सां प्यार थो कयां, मां इन सां मुहबत थो कयां। इहे मुंहिंजा बंदा आहिनि, मां रब जे ज़ात बाबरकात सां प्यार कयो आहे। पोइ जंहिंसां रब प्यार करे, जंहिंसां प्यार कबो आहे त खे महबूब चइबो आहे। बानो हुजे, ख़लक़ियल हुजे, ख़ुदा जी ज़ात बाबरकात उनखे पाण पैदा कयो हुजे। बानो ख़सीस शइ हूंदी आहे, पर अल्लाह जी ज़ात उनखे जॾहिं ख़सीस खे मुहबत फरमाए ऐं मुहबत बणाए हुनखे महबूब करे छॾे, हाणे हुनखे ख़सीस चवणु बेअदबी आहे, हुनखे महबूब चइबो, हुनखे अल्लाह जो प्यारो चइबो, हुनखे अल्लाह जो दोस्त चइबो। हाणे ख़सीस वारी ॻाल्हि कान रही आहे, हुनजो मक़ाम मर्तबो ख़ुदा ताला जी ज़ात तमामु वॾो फरमाए छॾियो आहे। हाणे जॾहिं हुनजो मुहबत वारो मक़ाम हुनखे हासिलु थियो, रब ताला फरमाईंदो आहे त महबूब आहे, त महबूब खे सभु कुझु ॾिबो आहे। तव्हांजी दुनिया में कंहिंसां दोस्ती हूंदी आहे, कॾहिं अजरक वठी ईंदा आहियो, कॾहिं टोपी वठी ॾींदा हो, कॾहिं कलम वठी ॾींदा हो, कॾहिं हुनखे चांहि पीआरींदा हो, कॾहिं कपिड़नि जो जोड़ो ॾींदा हो। यार दोस्त माण्हू आहे, दिलि घुरियो आहे, मुंहिंजी दिलि थी चवे त हे जी मां ख़िदमत कयां। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे, मां जॾहिं पंहिंजे बाननि सां मुहबत कंदो आहियां त मां बि पंहिंजे बाननि खे इनाम ॾींदो आहियां। छा पोइ अलाह खां पुछूं ख़ुदा छा थो ॾिए बाने खे, पोइ रब खां पुछो मोला छा ॾींदो आहे। अल्लाह ताला फरमाए थो मां वटि कमी कहिड़ी शइ जी आहे।
कमी आई कर अब्दुल रहीम सोचींदो आहे त मुंहिंजे जेब में केतिरी ताक़त आहे मां ओतिरी ख़िदमत कयां। साईं उस्ताद हाजी मोहम्मद आज़म सोचींदो त मां हेतिरी ख़िदमत कयां, ॿियो सोचींदो त मां हेतिरी ख़िदमत कयां, जंहिंजी जेब इजाज़त ॾींदी ओतिरी ॾींदो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे मुंहिंजो शान आहे यफ़अलुल्लाहु मा यशा, जो कुझु चाहींदो आहियां सो कंदो आहियां। इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। मां रब करीम जी ज़ात बाबरकात रुगो इरादो कंदो आहियां त कुन जो ऑर्डर ॾींदो आहियां त सभु कुझु थी पवंदो आहे। अल्लाह ताला फरमाईंदो हर शइ मां वटि आहे। इन्नल्लाह अला कुल्ल शैइन क़दीर मां आहियां। हाणे बाने सां मुहबत कई अथमि छा ॼांस, ख़ुदा ताला फरमाए थो उहो ॼांस थो जो कुझु मां वटि आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे पोइ मां माने खे छा ॾींदो आहियां। ॿुधो कुन्तु समाहुल्लज़ी यसमाउ बिही व बसरहुल्लज़ी युबसिरु बिहा व यदहुल्लती यब्तिशु बिहा व रिजलहुल्लज़ी यमशी बिहा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे जंहिं बाने सां मां मुहबत कंदो आहियां उन्हनि जे ॿुधण वारी ताक़त मां अल्लाह पाण हूंदो आहियां। उन्हनि जे ॾिसण वारी अखियुनि वारी ताक़त मां ख़ुदि रब हूंदो आहियां। उन्हनि जे वठण वारी हथनि जी ताक़त मां अल्लाह हूंदो आहियां। उन्हनि जे घुमण फिरण वारी पेरनि जी ताक़त मां पाण अल्लाह थींदो आहियां। तमामु वॾी ॻाल्हि आहे। ओ बानो अल्लाह न हूंदो आहे। चओ चओ अल्लाह ॾाढे चओ बानो अल्लाह हूंदो आहे। अल्लाह जो बंदो अल्लाह जो बानो हूंदो आहे। रब ताला फरमाए थो हूंदो मुंहिंजो बानो आहे, पर बाने में पावर मां अल्लाह जे ज़ात जो अची वेंदो आहे। मां हुनखे इहा कुवत अता कंदो आहियां। बाने जी ज़ाती न हूंदी आहे, बल्कि मां रब जी अताई हूंदी आहे। पोइ मां जॾहिं ॾींदो आहियां हुनखे पोइ बानो रुगो हथ हीअं कंदो आहे जीअं कंदो आहे तीअं थींदो आहे। वेठो शाहपुर में आहे, जाॾे वणेसि तारे ॾिसे, छो त हुनजे कुवत अखियुनि वारी ख़ुदाई ताक़त आहे। वेठो शाहपुर में आहे, रूह ज़मीन जा आवाज़ वेठो ॿुधे। वेठो बगदाद में आहे, उते हथ हीअं करे त ॿुढड़ी जो बेड़ो पियो तरे। हुननि जे हथनि जी ताक़त कंहिंजी, चओ अल्लाह जी। अखियुनि जी ताक़त कंहिंजी, ज़बान में ताक़त कंहिंजी। हर शइ हुन जे वजूद में ताक़त जेका हूंदी आहे सा कुदरती अची वेंदी आहे। हाणे मां तव्हां खां पुछां थो त अल्लाह खे ॿुॾे बेड़े तारण जी ताक़त आहे या न? रब साईं ॿुॾल बेड़ो तारे सघे थो? मन युहयिल इज़ाम वहिय रमीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे केरु? ॿुधायो त मां अल्लाह जे ज़ात बाबरकात खे जेके ॻरियल हॾा सड़ियल हॾा टुकड़ा टुकड़ा थी विया हुजनि, ख़तम थी विया हुजनि, केरु उन्हनि खे जीआरींदो आहे? अल्लाह ताला वरी पाण थो फरमाए तव्हां जवाब नथा ॾियो, मां थो जवाब ॾियांव। जंहिं पहिरें ॾींहुं पैदा कया उहो ई जीआरींदो आहे। जंहिं इंसान खे बेवजूद हो, का शइ कान हुई, हो फना हो, पर अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात उनखे अदम खां वजूद में आंदो। उहो रब करीम जी ज़ात बाबरकात चाहींदो आहे त मां उहो ताक़त वारो रब करीम आहियां जो मुआ हॾा ॻरियल हॾा नए सिर पैदा करे नई खल नई जान ॾींदो आहियां। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो बानो जंहिंमें हथनि में, अखियुनि में, पेरनि में, कननि में, वजूद में ख़ुदाई ताक़त ईंदी आहे। अल्लाह ताला जे दरगाह में हथड़ा खणंदो आहे। रब चवंदो आहे बाना बहानो आहे, हथ तूं खणंदो वञ। 12 महीना छा, पर 12 सालनि जो बि बिॾो ॿुॾल बेड़ो हुजे, तोखे ॿुढड़ी सॾ थी करे पई, मां तुंहिंजे कननि में कुदरत वारी ताक़त रखी आहे, ॿुधीसि। तुंहिंजे ज़बान में कुन वारी ताक़त रखी आहे, ॻाल्हा। तूं चवंदो वञ, मां कंदो वेंदुसि। हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु, सभु चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु, अबा ॿुढड़ीअ जो बेड़ो तारियो। वहा बि चवनि था क़ुरान में ॾेखारियो। अलाह ॿोड़े पीरान पीर तारे, माना अलाह ॾाढो थी वियो। चरिया चरिया ज़ालिम जाहिल मारींदो केरु आहे? ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे। क़ुरान पाक शाहिद आहे।
अल्लाह जो नबी तो फरमाए उहियल मौता बिइज़्निल्लाह, मारी दो अल्लाह मारियो भी अल्लाह, पर मां अल्लाह जो नबी आहियां बेइज़्निल्लाह, अल्लाह जे इजाज़त सां उन मौन खे मां जियारींदो आहियां। सुभाणे को चवे जाहिल त अल्लाह मारे ईसा जियारे, इहो त क़ुरान जे ख़िलाफ़ आहे, पर चइबो त क़ुरान जे ख़िलाफ़ कोन्हे, क़ुरान ई चयो आहे त मारींदो मां आहियां, जियारींदो मां आहियां। पर जेकॾहिं मां कंहिं बाने खे इजाज़त ॾींदो आहियां त बाने में बि उहा ताक़त इजाज़त जियारण जी ताक़त हूंदी आहे। इहो बि क़ुरान में लिखियलु आहे। ईअं अलाह क़ुरान में लिखियो कोन्हे त ॿिए खे ताक़त न ॾींदो। अलाह जी ज़ाती ताक़त हूंदी आहे, बाने जी अताई ताक़त हूंदी आहे। ईसा अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात कई मुआ जियारिया, माउ जे पेटां अंधा ॿार ॼमंदा हुआ, माण्हू पोढ़ा हूंदा हुआ, वॾा थी वेंदा हुआ, अखियूं ख़तम थी वेंदियूं हुयूं। ईसा अलैहिस्सलाम हथ लॻाईंदो हो, अखियूं सलामत। कोढ़ जो मर्ज़ क़ुरान पाक ॿुधाए पियो, कोढ़ जे मर्ज़ में मुब्तला, बीमारी ला इलाज आहे, हाकीम डॉक्टर इलाज नथा कनि, अल्लाह जे नबी जो हथ लॻो थो वञे त उहो कोढ़ी चङो भलो थी थो पवे। बीमारियूं अलाह लाहे, पुट अलाह हुजे, चङो भलो अलाह करे, मारे जियारे अलाह, पर इहे साॻा कम अलाह वरी ईसा खां पियो वेठो वठे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो प्यारो नबी आहे हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम। दुरूद पढ़ त मां तोखे अल्लाह जो क़ुरान ॿुधाईंदो हलां। वरी सलात बुलंद आवाज़ में, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तों अजीजो, हजरत इब्राहीम अला नबियना अलैहिस्सलातु वस्सलाम, जंहिंजे लाइ मुंहिंजे प्यारे नबी करीम फरमायो आहे त मां मुहम्मद नबीअ जो बाबो आहे। पाण फरमाईंदा हुआ मूंखे फ़ख्रु आहे जो मां इब्राहीम जी औलाद में जऊं आहियां। अल्लाह ताला हुक्म कस कुल बल मिल्लत इब्राहीम हनीफा, ऐं प्यारा नबी करीम तूं माण्हुनि खे चई ॿुधा त मां मुहम्मद करीम वारी मिल्लत उहा साॻी मिल्लत आहे जेका इब्राहीम हनीफ वारी हुई। हनीफ मिल्लत ख़ुदा जे ज़ात बाबरकात मूंखे अता फरमाई आहे। नबी करीम जे ज़ात बाबरकात जो ॾाढो साईं आहे, अल्लाह पाक जो प्यारो नबी आहे, खलीलुल अंबिया आहे। रब करीम हुनखे वॾो मक़ाम अता फरमायो आहे। हिकिड़े ॾिहाड़े ख़ुदा ताला जे दरगाह में अर्ज़ थो करे, कैफ़ तुहियल मौता, केरु थो चवे चओ खलीलुल्लाह, ॾाढे चओ केरु थो चवे, ॾाढे चओ केरु थो चवे। हिकिड़ो दफ़ो कलमो त भरियो, इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। अबा सच ॿुधाइजो त अल्लाह जे नबीअ खे ख़ुदा ते भरवसो कोन्हे? गेंडल जे पुट खे आहे? हा बा सम्झो था आहे न, गेंडल जे पुट खे आहे जंहिंखे कुती बि कान थी सुञाणे, ऐं जंहिंजो क़ुरान सिफ़त सना बयान करे, जंहिंजी तारीफ़ मुहम्मद मिठो करे। मुंहिंजा प्यारा दोस्त, हदीस पाक में ईंदो आहे त क़यामत जे ॾिहाड़े माण्हू जॾहिं उथंदा त कहीं खे ॾाढ़ी कान हूंदी, सभु नौजवान हूंदा, सभु हिकु शिकिल हूंदा, पर सरकार फरमाइनि था ॿिनि माण्हुनि खे ॾाढ़ी हूंदी, हिकिड़ो मां मुहम्मद करीम खे हूंदी, ॿी ॾाढे इब्राहीम खे हूंदी। हे मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जो शान तनिहार, हज़रत इब्राहीम जी इज़्ज़त तनिहार, केॾो ख़ुदा जो प्यारो खलील नबी आहे जो रब करीम जी ज़ात हुनखे पूरी करोड़नि काइनातनि में, अरब काइनात माण्हुनि में मुमताज़ कंदो। ॾिसंदो त सुहिणो ॾाढ़ी वारो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम आहे। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाढो साईं आहे। उहो तो अल्लाह जे ज़ात बाबरकात जे दरगाह में अर्ज़ करे, कैफ़ तुहियल मौता, ओ मुंहिंजा मौला कीअं मुआ जियारींदो आहे। हाणे मुंहिंजो तव्हां खां सुवाल आहे, सच ॿुधाइजो त अल्लाह जे नबीअ खे एतबार आहे या न? हिकिड़ो वहाबी आहे, हो सोचो त नबी खे ग़ैब जी ख़बर ई कान्हे का। ग़ैब हुजे सा ख़बर हुजे हा त पोइ कीअं चवे अलाह खे त मौला हे केरु हन, मौला हे कीअं कमु कयो थी, मौला हे कमु तूं मुआ जियारींदे लाइ कोन। नबीअ खे ख़बर कान ही न, ख़बर हुजे सहा, ग़ैब हुजे सहा, पतो हुजे सहा, त पोइ ईअं छो रब खे चवे हा। मालूम थियो त नबीअ खे ग़ैब जी ख़बर कान्हे। ओ अंधा नबीअ जी तौहीन न कर, ख़ुदा जे नबीअ जी गिला न कर, ख़ुदा जे नबीअ जी ज़ालिमतूं इल्म खे घटि न भाए। अल्लाह जे नबीअ जो एॾो एतिक़ाद पको आहे जो रूह ज़मीन जो
एतिक़ाद हिकिड़े पासे, ख़ुदा जे नबी जो एतिक़ाद अञा मथे। मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सहाबी सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु थो चवे त नबी त नबी हन, हुजूर त हुजूर आ, इब्राहिम त इब्राहिम नबी आ, पर रूह ज़मीन कायनात में गौस कुतुब पीर पैगंबर आया। उन सभिनि जो ईमान ताराज़ीअ जे हिकिड़े पुड़ में विझ, ॿिए पासे सिद्दीक अकबर जो विझ त सभिनि खां सिद्दीक जो ईमान वज़नी। अल्लाह सैयदना फारूक आज़म थो चवे लो वज़न ईमान अबी बकरन बि ईमान उम्मतन, सारी उम्मत जे ईमान सां अबू बकर जो ईमान तोड़बो। सरकार फरमाइनि था त उही उम्मत जो ईमान हेठि, सिद्दीक जो ईमान मथे। वज़नी ताक़त वारो दुनिया जो वज़न ॿियो हूंदो आहे, आख़िरत जो ॿियो वज़न हूंदो आहे। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वारो जे ज़ात बाबरकात नबियनि जे ईमान खे तमामु मज़बूत बनायो आहे। हाणे मूंखे ॿुधाए, अल्लाह जो नबी पुछे थो कैफ़ तुहियल मौता, मुआला तूं मुआ कीअं जीआरींदो आहे? मूंखे ॿुधा त नबी खे ईमान कोन्हे? छो थो पुछे? अॻिते ख़ुदा पाण वज़ाहत कई आहे, काल अवलम तुमिन। साईं क़िबला ईअं आहे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात थो फरमाए काल अवलम तुमिन, ओ मुंहिंजा प्यारा इब्राहिम तोखे भला ॿुधाए मां पुछां थो ईमान कोन्हे छा? हाणे मुंहिंजो वरी हिते सुवाल आहे, अलाह खे ख़बर कान्हे ही त अथसि या न? ॻाल्हायो, अलाह खे ख़बर कान्हे त मुंहिंजे नबीअ खे ईमान आहे अलाए कोन? अलाह पुछेसि पियो काल अवलम तुमिन, तोखे ईमान कोन्हे छा? अलाह खे ख़बर कान्हे? छो त पुछे ई न मुला जे चवण मुताबिक़, ओ गेंडर जा पुट तोखे कहिड़ी ख़बर, तूं जाहिल आ, तूं ज़ालिम आ। अल्लाह तबारक व तआला पाण पुछे पियो काल अवलम तुमिन, ॿुधाए तोखे ईमान आहे छा? तूं तंहिंजी माना माज़ अल्लाह चओ त ख़ुदा खे बि इल्मु कोन्हे को। राज़ा हिकमत आहे, तोखे केरु ॿुधाए हा, मूंखे केरु ॿुधाए हा? रब जे ज़ात बाबरकात जूं हिकमतूं आहिनि। काल बला, हाओ मौला मूंखे पुछी या न पुछी, तोखे ख़बर आहे त मूंखे ईमान आहे। वलाकिन यतमइन्न क़ल्बी, ओ मुंहिंजा मौला मां इन जे करे तोखे थो चवां त अक़ीदो त आहे, एतिक़ाद त आहे, भरवसो त आहे, दिलि में बि यकीन आहे, पर ज़ाहिर करे ॾेखार त अखियूं ठरनि। यतमइन्न क़ल्बी, मुंहिंजे क़ल्ब खे इत्मीनान थी पवे, तसल्ली थी पवे, ईमान आहे, अक़ीदो आहे, भरवसो आहे, सभु कुझु आहे, शक न आहे, पर ज़ाहिर करे ॾेखारींदे त अञा मज़ो थींदो न बा। ॻाल्हाईंदा हलो, ॻुड़ मिठो या कड़ो, एतिक़ाद अथव या न? पर अदा तव्हांजे एतिक़ाद में खाइण में फ़र्क़ु आहे या न? ॻुड़ न सुञापे ॻाल्हिए, जा जा गुड़ न खाओ, भरवसो आहे त अंब मिठा, अंगूर मिठा, हलवो मिठो। मुंहिंजा प्यारा दोस्त, गुड़ मिठो, मिश्री मिठी, निबातूं मिश्रियूं सभु बराबरि मिठियूं आहिनि, पर मुंहिंजा प्यारा दोस्त जेको अक़ीदे में ऐं खाइण में फ़र्क़ु आहे सो सभु कंहिंखे ख़बर आहे। जेसीं ताईं माण्हू खाईंदो न तेसीं ताईं उहा लज़त हासिल न थींदी। लज़त तॾहिं हासिल थींदी आहे जॾहिं इंसान खे पाण उहा शइ वात में वेंदी आहे। अल्लाह जो प्यारो नबी हज़रत इब्राहिम अला नबीना अलैहिस्सलाम ख़ुदा ताला जे दरगाह में अर्ज़ थो करे पियो, ऐं मुंहिंजा मौला मूंखे करे ॾेखार त मुंहिंजे एतिक़ाद अक़ीदे में अञा वधीक भरवसो अचे। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। वरी सलात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हाणे हज़रत इब्राहिम छा चयो त वलाकिन यतमइन्न क़ल्बी, बराबरि तूं मुआ जीआरींदो आहे, पर मुंहिंजे क़ल्ब खे इत्मीनान कीअं थिए करे ॾेखार। अल्लाह ताला फरमाए खुज़ अर्बातम मिन तय्र, ओ मुंहिंजा प्यारा खलील चार पखी वठी आ। हाज़िर मौला चार पखी थो वठां, तफ़सीरनि मुख़्तलिफ़ राया लिखिया आहिनि, कुकड़ा, घेरोआ, कबूतरा, मोरा, चार पखी वठी आयो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाओ, क़ुरान तो चवे इनखे ज़िबह कर। अल्लाह जे नबी उनखे ज़िबह कयो आहे।
खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो चैनी खे छिल। खुदा जे नबी चैनी खे छिलियो आ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए चैनी खे कीमो कर। अल्लाह जे नबी चैनी खे कीमो कयो आ। खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो चैनी जो गोश्त पाण में मिलाए जे अटो गोहिबो आ इएं गोह। चैनी खे ज़िबह कई, चैनी खे छिलियई, चैनी खे कीमो बनायई, चैनी जो पाण में कीमो करे गोश्त मिलायई। खुदा ताला फरमाए थो प्यारा नबी हाणे इन खे वरी 4 हिस्सा कर। वरी घणा हिस्सा कर? हाणे उनखे वरी 4 हिस्सा की। हाणे तव्हां पाण सम्झी सघो था अकुलमंद आहियो जंहिंमहिल गोश्त वढियो टुकियो कीमा थियो ज़रो ज़रो थी वियो हाणे 4 हिस्सा कबो त हर हिकु बूटीअ जो हिसो हर हिकु हिसे में अची वियो। होॾो जो ज़रो होॾे, होॾो जो ज़रो होॾे, होॾो जो होॾे, ॿेरे जो कबूतर ॾे, कबूतर जो मोर ॾे, मोर जो कुकड़ ॾे। इहे 4 ई हिसा पाण में ज़र्रा ज़र्रा थी मिली आहे। ईअं कोन हो त को 4 हिसा जुदा हा, न न हाणे 4 ई हिसा गॾिजी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो इहे 4 ई हिसा चइनि जबलनि ते रखो। हिकिड़ो ही जबल आहे, ॿियो ही जबल आहे, टियों ही जबल आहे, चौथो हिन पासे आहे। इहे 4 ई हिसा जबल ते रखो। अल्लाह जो नबी रखंदो वियो। खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए चइनी जानवरनि जूं मुंडियूं पंहिंजे हथ में झल। इहे मुंडियूं जेके वढियूं थी इहे कुटजान हथ में रखजा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे नबी खे फरमाए थो सुम्मदुहुन्न यातीनक साया। ओ मुंहिंजा प्यारा खलीलुल्लाह हाणे जीआरींदो मां आहियां, मारींदो मां आहियां, मां अल्लाह खे पावर पर तो नबीअ खे करे थो ॾेखारियां तूं सॾु कर तुंहिंजे सॾ में बि मां पावर रखां थो। तो मुंहिंजो खलील नबी आहे, मां त मां आहियां, मां त रब्बुल आलमीन आहियां पर सुम्मदुहुन्न तूं सॾु करेनि यातीनक साया। ॾिस त कीअं था तोॾे डोड़ंदा अचनि। अल्लाह जे नबी छा कयो आहे जो नंबरवार सॾु कयो आहे। मुंडी मोर जी हथ में खई। ओ मोर त चइनी जबलनि तां गोश्त जा ज़र्रा उॾाणा आहिनि। बाबा न को थी उमर मारवी जो किसो, न को लैला चनेसर जो, क़ुरान आहे क़ुरान जंहिंमें को शक शुबो आहे कोन को। अल्लाह जे नबी सॾु कयो ओ मोर हली आहे त चइनी जबलनि जे चइनी हिसनि में जेके बि मोर जूं हॾियूं हूं गोश्त जा ज़र्रा हा इहे सेकंड बि कोन लॻो आहे उॾाणा आहिनि। फौरन फौरन पाण में गॾिया आहिनि। गॾजण खां बाद में मोर तयारु थियो आहे। मोर तयारु थियो, पर लॻा, खंभ ठहिया, मुंडी अञा कान्हे। बिना मुंडी हलंदो सिधो नबीअ जे हथ में आयो आहे। नबीअ जे हथ में अची पंहिंजो वजूद लॻाए थो। मुंडी लॻंदी वई मोर जहिड़ो थी बीह रहियो। गेरो ईअं जहिड़ो थियो, कुकड़ो ईअं जहिड़ो थियो, कबूतर ईअं जहिड़ो थियो, 4 ई परिंदा ईअं जहिड़ा थिया। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमास प्यारा इब्राहिम ॾिठी मां रब त रब आहियां पर तुंहिंजे सॾ में ई पावर आहे। तोखे मां कुवत अता फरमाई आहे। इहे मोल मुर्दा वढियल टुकियल हा। मां अल्लाह तोखे चयो खे सॾु कर त तुंहिंजे सॾ सां बि इहे हलिया आया। मां ईअं जीआरींदो आहियां। हज़रत इब्राहिम तो चए हाओ मुंहिंजा मौला मुंहिंजो अक़ीदो बि इहो ई हो पर करे ॾेखारियो थी मुंहिंजूं अखियूं ठरी पयूं आहिनि। हाणे इन मां न को सुभाणे मुलो माना वठे नवाज़ अल्लाह ऐं मतिलबु वठे त नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। ख़ुदा जे नबी खे ख़बर कान हुई। हीअं पे कई हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वटि अल्लाह जा मलाइक आया, इंसानी सूरत में आया। इब्राहिम अलैहिस्सलाम खे अची चयऊं असां तुंहिंजा महिमान आहियूं। इब्राहिम अलैहिस्सलाम देरि कान कई, गाबो वञी कुठई, गाबो कुसी भुञी खणी आयो। हुननि जे आॾो अल्लाह जे नबी रखियो। हक़ीक़त में हुया मलाइक। केरु हा? छा हुआ? इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं ॾाढो गाबो भुञी रखियो आहे त मतलब मलाइकनि खाधो कोन। मलाइक न आहिनि खाईंदा। उन ज़माने जो रवाज हो महिमान अचे ऐं न खाए पीए सभु को चवंदो ख़ैरी न आहे। कोन था सम्झो? महिमान आहे, आयो बि आहे, खाए पीए नथो, सॼणो न आहे। पोइ अॻियां वरी अहिड़ा हया वारा हा चवंदा हुआ जंहिंजो नमक खाधोसीं तंहिंखे कीअं ईज़ायूं। अॼुकल्ह चांहियूं पी, मानियूं खाई, कचहरियूं करे, बिस्तरनि ते सुम्ही आधी राति खां बिस्तरे सूधो मुड़ुसु गायब। पास रखियल आहे, नथो खाए, सॼणो न आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जो गाबो भुञी अची हुनजे आॾो रखियो त हैरान थी वियो, खाइनि कोन पिया। इब्राहिम अलैहिस्सलाम खे थोरो ख़्यालु थियो। छा चयो अदा?
फलम्मा रआ ऐदियहुम, जॾहिं अल्लाह जे नबी ॾिठो त हिननि जा हथ मुंहिंजे गोश्त जे नथा अचनि, नथा खाइनि, ख़ुदा जे नबीअ खे ख़ौफ़ पैदा थी पियो। हाणे इते मौलवी थो चवे, केरु थो चवे? मुल्लो। छा थो चवे? ॾिठुई नबीअ न सुञाता, ग़ैब हुजेसि हा, इल्म हुजेसि हा, त मलाइकनि त गाबो कोन कुहे हा, गाबो मलाइकनि लाइ कुही आयो, माना ग़ैब जी ख़बर कान हुअसि न, पतो न हुअसि न, बे इल्म हो न। जेकॾहिं इल्म हुजेसि हा त छो गाबो कुहे हा? वॾी महिनत करे भुञी खणी आयो, माना नबीअ खे ग़ैब जी ख़बर कान्हे। वरी डिॼी वियो त नथा खाइनि। मलाइकनि चयो त असां महिमान माण्हू कोन आहियूं, असां मलाइक आहियूं, मलाइक डिॼुनि न। पोइ वञी तसली अथसि, मालूम थियो त नबी खे ग़ैब जी ख़बर कान्हे। सम्झो था अलाए न? हिन खे इहा बि ख़बर कान्हे का त हक़ीक़त में ऐं इम्तिहान में केतिरो फ़र्क़ु आहे। जॾहिं अलाह ताला इम्तिहान वठंदो आहे पंहिंजे प्यारे खां त ख़ुदा ताला अज़ ख़ुदि हुन जे इल्म ते पर्दो रखंदो आहे। सम्झो था अलाए न? इम्तिहान हूंदो आहे त पर्दो रखंदो आहे। जेकॾहिं इम्तिहान आहे त पर्दो ज़रूरी आहे, बिना पर्दे जे इम्तिहान कोन हूंदो आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो इम्तिहान आहे, उन खां बाद में हज़रत लूत अलैहिस्सलाम जो इम्तिहान आहे। लूत जे क़ौम ते अज़ाब जे लाइ मलाइका आया हा। अल्लाह जी मर्ज़ी पाण इहा ही त चंद मिंट मुंहिंजे इब्राहिम खे भली ख़बर न पवे। इम्तिहान आहे, पर्दो हुजे। जेकॾहिं ख़ुदा जी मर्ज़ी न आहे त काॾो नबी ॼाणंदो। असांजो ईमान आहे त नबीअ खे ग़ैब ख़ुदा जे मर्ज़ीअ सां हूंदो आहे। अल्लाह या रसूल अल्लाह, हक़ चारिया। अबा ख़ुदा जे नबीअ खे ग़ैब अलाह ॾींदो आहे या नबी पंहिंजो हटु ठाहियो वेठो आहे? अलाह ॾींदो आहे न साईं। पोइ भला जे अलाह ताला जी मर्ज़ी आहे, ख़ुदा इम्तिहान थो इब्राहिम खां वठे, चवे थो इब्राहिम फ़िलहाल तोते पर्दो थो ॾियां, तोखे इम्तिहान में थो आणियां, तोखे ख़बर नथो ॾियारायां, तुंहिंजे लाइ ॻाल्हि ढकियां थो पियो। ख़ुदा बतौरे इम्तिहान जे नबीअ जे इल्म ते पर्दो रखी मलाइकनि खे मोकिलियो ऐं अलाह जे नबी न सुञातो। इन जी माना त नबी खे ख़बर ई कान्हे का। मआज़ अल्लाह, मआज़ अल्लाह। अब ख़बर न आहे? ख़बर आहे। हे चवंदा असांजो हज़रत मौलाना अल्लामा फलाणो मौलवी साहब आहे, आलिम आहे। हिन खे चइबो जो आलिम आहे त सभु मसइला ॿुधाए, कॾहिं कॾहिं किताब खोले छो ॿुधाईंदो आहे? तव्हांजी माना त तुंहिंजे इल्म ते बि पर्दो अची वेंदो आहे, तोखे ख़बर न हूंदी आहे, किताब ॻोल्हींदो आहे, पोइ ॿुधाईंदो आहे। पोइ तव्हांजी माना छा चइजे? तूं जाहिल आहे, किताब तो ॻोल्ही माना जाहिल आहे, तोखे ख़बर कान्हे का। न, वक़्ती तौर जे करे मुंहिंजा अदा ख़बर न पवे, इन खे जहालत कोन चइबो आहे। इहो अलाह जी मनशा हूंदी आहे, अलाह जी मर्ज़ी हूंदी आहे। रब जी ज़ात बाबरकात जेकॾहिं चाहींदो आहे त पंहिंजे नबियनि खे रूह ज़मीन ज़रे में ॾेखारींदो आहे। पर जे न त पोइ ख़ुदा जी मर्ज़ी आहे। तो गुलिस्तान बि कान पढ़ी आहे, इन मुले गुलिस्तान बि कान पढ़ी आहे। गुलिस्तान पढ़े हा त ख़बर पए सा। मौलाना शेख सादी मसइलो साफ़ ॿुधायो आहे, सलात पढ़ त ॿुधाए छॾिया। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अव्हांखे ख़बर आहे न त याकूब अलैहिस्सलाम जो पुटु यूसुफ अलैहिस्सलाम ग़ाइब थी वियो। यूसुफ अलैहिस्सलाम जे फिराक में हज़रत याकूब अलैहिस्सलाम जूं अखियूं सफ़ेद थी वियूं। या ख़बर अथव न? हिकिड़ो माण्हू पुछेसि थो, यके पुरसीद ज़ां गुम करद फर्ज़न कि ऐ गोहर यके पीरे ख़िरदमन। हज़रत याकूब अलैहिस्सलाम खां हिकिड़ो माण्हू पुछे थो, ओ प्यारा याकूब अलैहिस्सलाम, अल्लाह जा नबी सगोरा, हीअ ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। कहिड़ी भला तोखे सम्झ में नथी अचे? ओ प्यारा याकूब अलैहिस्सलाम, हिकिड़ो त उहो ॾिहाड़ो हो तो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे ॻोठ जे ॿाहिरां ॿिनि महलनि जे मुफ़ासिले ते किनआन जे खूह में कोन पे ॾिठो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे ॿाहिरनि वञी खूह में छॾियो आहे। किनआन जो खूह आहे, शहर आहे, शहर खां हिकिड़ो मैल ॿ मैल ॿाहिरि आहे। सम्झो था अलाए न? अलाए कोन था सम्झो? पर वरी हिकिड़ो अहिड़ो वक़्तु आयो जो याकूब अलैहिस्सलाम फरमाए पियो, इन्नी क़ुरान इन्नी लाजिदो रीह यूसुफ लौला अन तुफन्निदून। ओ भाइरो, ओ भाइटियो, ओ मुंहिंजो नुहरो, मता मूंखे चरियो भाइयो। मां याकूब अलैहिस्सलाम खे किनान जे शहर में 250 मैल जे मुफ़ासिले तां मिस्र जे शहर मां सोणे यूसुफ अलैहिस्सलाम जे पघर जी ख़ुशबू थी अचे।
हज़रत यूसुफ जे पगर जी खुशबू थी अचे। हाणे उहा तो ॻाल्हि फरमाए मिस्र शबूए पीराहन शनीदी चरादर चाहे कि न आनश नदीदी। ओ प्यारा याकूब अलैहिस्सलाम उन्हें हारे त चई पे त मूंखे यूसुफ अलैहिस्सलाम जी मिस्र मां खुशबू थी अचे पई। अॼु वरी तोखे याकूब अलैहिस्सलाम असां चऊं था पिया त फला किनान जे खूह में मैल जे मुफ़ासिले ते हो, तोखे उते छो न नज़र आयो? मैल परे या 250 मैल परे या बाबू ॿुधाईंदा हलो? 250 मैल परे या मैल परे? 250 मैल त खुशबू सिंघी पियो, मैल ते ख़बर कान हई। इहो सबब छा आहे? मिस्र शबूए पेराहन शनीदी चिरादर चाहो कि न आनश नदीदी। मिस्र मां खुशबू सिंघई पे, खूह में छो न ॾिठई? बगुफ्त अहवाल मां बर के जहानस्ते, अव्हांखे ख़बर ई कान्हे का, असांजे हाल जो पतो तव्हांखे आहे कोन। असांजो हाल ईअं हूंदो आहे जीअं आसमान में विझ चमकाट कंदी आहे। आसमान में विझ चमकाट कंदी आहे, असांजो हाल ईअं आहे जंहिंमहिल चमकंदी आहे त सॼे काइनात में विझ ॾेखारबी आहे, पर जंहिंमहिल विझ ख़तम थी वेंदी आहे त वरी घुप ऊंधा हूंदो आहे। त जे करे असांजो हाल ईअं आहे, जॾहिं रब चाहींदो आहे असांजे आॾो विझ वांगुरु जहान खे ज़र्रे वांगुरु ज़ाहिर कंदो आहे। विझ चिमके सॼे जहान में रोशनी थी वञे, असांखे ज़र्रे ज़र्रे जी ख़बर हूंदी आहे। गहे बर तार में आला नशीनम, गहे बर पुश्त पाए खुद नबीनम। असांजो हाल अहिड़ो आहे, कॾहिं वेठा ज़मीन ते हूंदा हूं अर्श जूं ख़बरूं ॾींदा हूं, ओभर ओलह जूं ख़बरूं ॾींदा हूं। कॾहिं कॾहिं अहिड़ो हाल थींदो आहे जो पंहिंजे पेर जे पुठीअ जी बि ख़बर कान पवंदी आहे। इहो कंहिंजी मर्ज़ी आहे? चओ अल्लाह जी। ॾाढे जो कंहिंजी मर्ज़ी आहे। सबबु कहिड़ो आहे? अगर दुर्वेश बरहाले बमादे सरे दस्तज़दो आलम बरफशांदे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे बाननि खे दरवेशनि खे हिकु हाल में कोन रखंदो आहे, कॾहिं कहिड़े हाल में त कॾहिं कहिड़े हाल में। जेकॾहिं अल्लाह वारा हमेशह ओड़े हाल में हुजनि हा त ज़मीन ते हुजनि ई कोन हा, अर्श ते हलिया वञनि हा। ओ मुला खाइणु केरु सेखारई हा, लटा पाइणु केरु सेखारई हा, पटकी ॿधणु केरु सेखारई हा, हलाल केरु सेखारई हा, हराम केरु सेखारई हा? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजा महबूब तव्हां आहियो त ला मकानी पर रहो ज़मीन वारनि ते। ज़मीन वारनि खे सेखारियो। महबूब असां वटि ज़मीन वारनि वटि रहियो पियो आहे, असांखे चवे पियो इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम, मां तव्हां जहिड़ो आहियां, मूंखां सिखो खाओ पीओ कीअं मां तव्हांखे सेखारणु आयो आहियां। पर कमर अहिड़ो वक़्तु अचे जो जिब्रील हेठि आहे, मोहम्मद जुतीअ सूधो मथे आहे। अल्लाह हाणे मूंखे ॿुधाए, इन्ही मां थो माना मौलवी वठे, मुला थो चवे त हज़रत इब्राहिम गाबो कुठो भलाए करे न खाधो, नबीअ खे ख़बर कान पई। अब आया नबीअ जी तौहीन आहे या न? नबीअ खे बेइल्म साबित करे थो या न? अल्लाह ताला फरमाए थो मां इम्तिहान थो वठां, नबीअ खां इम्तिहान जे लाइ मलाक मोकिलिया अथमि। इन में बेइल्मी जी ॻाल्हि कान्हे का, इम्तिहान में पर्दो हूंदो आहे। असांजो एतिक़ाद बि आहे त ख़ुदा चाहींदो आहे त ख़बर पवंदी आहे, ख़ुदा न चाहींदो आहे त ख़बर कान पवंदी आहे। महाज़ अल्लाह हिननि ठीको खयो आहे त नबीअ खे महाज़ अल्लाह बेइल्म साबित कयो। सॼे जहान खे ख़बर आहे, पर इनखे पंहिंजे घर जी बि ख़बर कान्हे। हज़रत पीरान पीर मञोसि था, मीरा शाह मदद कर मुंहिंजी मुहियदीन मिली। वाह सोहणा लतीफ़ सरताजुल औलिया भिट धणी बादशाह सभई जो रहमतुल्लाह फरमाए थो मीरा शाह मदद कर मुहियदीन मिली, आही अब्दुल लतीफ़ जो तूं वसीलो ऐं वली, हसनी पीर हली अची कर का माड़ मुरीद ते। काथे भिट काथे बगदाद, बगदाद वारे खे सॾे थो मीरा शाह मदद कर दाह सुणी दादी, आही अब्दुल लतीफ़ जो बादशाह बगदादी, हाणे हसनी पीर हादी अची कर का माड़ मुरीद ते। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह मदरसे मां थो अचे। हज़रत गौसे पाक बाज़ार में माण्हू ॾिठा, गोड़ लॻो पियो आहे,
अबा छा ॻाल्हि आहे? हिकिड़े माण्हूअ चयो साईं हिकिड़ो ईसाई आहे, ईसाई थो चवे त असांजे नबी ईसा अलैहिस्सलाम जो शान अव्हांजे नबीअ खां वॾो आहे। छाजे करे? जो ईसा मुआ जीआरींदो हो, उन जे लाइ क़ुर शाहिद आहे, पर तव्हांजे नबी को मुअल कोन जीआरियो आहे। पीरान पीर अञा आलिम बि कोन थियो आहे, फारिग़ तहसील बि कोन थियो आहे, नौजवान मुजाहिद नंढड़ो मदरसे जो तालिब इल्म आहे। चवे थो मौलवी कहिड़ो था जवाब ॾियनि? माण्हुनि चयो त मुला थकिजी पिया आहिनि पर ईसाईअ खे सम्झाए कोन सघिया आहिनि। पीरान पीर नंढड़ो ॿार आहे, चवे थो मूंखे वठी हलो त मां थो सम्झायांसि। गौसे आज़म खे वठी आया, ईसाई खे छा थो चवीं? चवां थो त तव्हांजे नबी मुआ कोन जीआरिया, असां जीआरिया, तंहिंजे करे जेको मुआ जीआरे सो शान में वॾो आहे। मुंहिंजे नबी करीम ईसा जो वॾो शान आहे, तव्हांजे नबी को बि मोह कोन जीआरियो आहे। हज़रत गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था पिया, ओ ईसाई मां मुहम्मद जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जो बि ग़ुलाम आहियां। मां ईसा नबीअ जो मुक़ाबिलो कोन थो कयां, अल्लाह जे नबीअ जो गुस्ताख़ न आहियां। मुंहिंजे नबीअ लाइ चवीं थो मुआ कोन जीआरियईं, हल मूंखे क़ब्रिस्तान में वठी हल, जंहिं बि क़ब्र जे लाइ चवीं तोखे मोह उथारे ॾेखारियां। जे मोह उथियो त मां सचो, मुंहिंजो मुहम्मद अरबी बि सचो। ईसाई चयो ईअं थींदो? चए हा हलो। राज लॻी पियो। अॻियां हज़रत आमिना जो फर्ज़ंद आहे, हज़रत फातिमा ज़हरा जो फर्ज़ंद आहे। जो पीरान पीर जो सिलसिलो मिले थो न महबूब सां वञे, सैयद आहे न, बा सैयद आहे न साईं, नबीअ जो बचड़ो आहे न साईं, त आमिना जी बि औलाद आहे, त हज़रत फातिमा जी बि औलाद आहे, शेर ख़ुदा अलीअ जी बि औलाद आहे। अॻु में थी हलियो आहे, सॼो शहर बगदाद जो लॻो आहे। ईसाई गॾिजी हलियो आहे, क़ब्रिस्तान में हिकिड़ी पुराणी क़ब्र आहे, उन जे मथां बि हज़रत ईसा अला नबी अलैहिस्सलाम जे उम्मतीअ खे थो चवे हाणे हीअ क़ब्र पुराणी आहे, इन खे था ठाहियूं। अल्लाह ताला जो प्यारो नबी हज़रत गौसे पाक फरमाइनि था, कुम बिइज़्निल्लाह, ओ मौला क़ब्र वारा उथी अल्लाह जे इज़्न सां। इत्तिफ़ाक़ अहिड़ो आहे, जेको क़ब्र में हो अंदर हो सो मीरासी हो। केरु हो अबा? मीरासी छा कंदो आहे? सुरदो वॼाईंदो आहे। हा न साईं, हे मुजाहिदा जॾहिं जहिड़ो हो त सुरदो वॼाईंदो हो, क़ब्र जे अंदरि वियो आहे। महबूब फरमायो आहे, दुनिया में जंहिंजो जहिड़ो कमु हूंदो क़ब्र में हुनखे उहो ई मिलंदो। कुकड़ थो वेड़ाए, क़ब्र में ख़ुदा ताला लोह जे सीखुनि वारा मलाइक मोकिलींदी, जेके तोखे ठूंगा हणंदा। शराबी तोखे शराब क़ब्र में हूंदो, ज़ालिम तोखे ज़िना जे लाइ ख़ुदा जा अज़ाब जा मलाइक हूंदा। जहिड़ो बुछड़ो कमु कंदो हूंदो, जुआरी खे जुआ मिलंदी। मुंहिंजा प्यारा दोस्त, क़ुर पढ़ण वारे खे क़ब्र में क़ुर मिलंदो, नमाज़ीअ खे मलाइक मुसल्लो विछाए ॾींदा, सारगी वारे खे सारगी हथ में आहे त अज़ाब थिएसि। हज़रत पीरान पीर फरमाया, कुम बिइज़्निल्लाह, क़ब्र फाटी पई आहे, ओ मुजाहिदा मीरासी ॿाहिरि निकितो आहे, पर सारगी वॼाईंदो वॼाईंदो ॿाहिरि निकितो आहे। मौलाना जलालुद्दीन रूमी जी अंधा मसनवी पढ़, पर जेकॾहिं जलालुद्दीन नथो वणई त घटि में घटि पंहिंजे अशरफ अली थानवी जो किताब पढ़, उन अशरफ अली बि लिखियो आहे त गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु क़ब्र मां मोए खे ॿाहिरि कढियो। ईसाई ॾिसी चए थो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जे नबी करीम जे उम्मतीअ खे ग़ुलाम खे एॾी ताक़त आहे जो क़ब्र मां मोह जीआरियो अथई, त पोइ हज़रत नबी करीम जो शान अञा वॾो आहे। ईसाई मज़हब छॾे मुस्लमान थियो, वहाबी सुधरियो ई कोन। सम्झो था अलाए कोन? ईसाई मुस्लमान थी पियो, ऐं अॼुकल्ह जो मुलो थो चवे त ॾिठी अलाह मारियो, क़ब्र पुराणी, हॾा ॻरी विया, वरी पीरान पीर अची हुनखे उथारियो। केॾो ज़ुल्म आहे, पीरान पीर कीअं उथारींदो? मां छा कयां? तुंहिंजे अकुल जो इलाज मां वटि कोन्हे। तूं पंहिंजनि जा किताब पढ़ी हा, बुज़ुर्गनि जा वाक़िया पढ़ी हा। मौलवी अशरफ अली त ईअं बि लिखियो आहे, मां सुबुह ताज़ो पढ़ियो आहे इफ़ाज़ात यौमिया में, त गौस पाक वटि हिकिड़ी कुराड़ी आई। जैसे मुंहिंजे पुट खे त मदरसे में पढ़ायो, अबा छॾे वञेसि, माई छोकिरे खे छॾे वई, 10-15 ॾिहाड़े मिलण आई। छोकिरे जे हथ में सुकल मानी आहे, दाल आहे, खाए वेठो, ॻरी कंडा थी वियो आहे। माउ जो रूह हो, माउ खे ॾुख थियो, पीरान पीर खे चई, वाह साईं वाह। इत्तिफ़ाक़ ओड़ो थियो जो माई जो वई पीरान पीर ॾे त गौस पाक कुकड़ जो बोड़ वेठो खाए। सम्झो था अलाए न? माई रहंदो कावड़जी वई, वाह जो पीर आहे, छोरा पिया खाइनि दाल ऐं तूं वेठो कुकड़ खा। गौस पाक रहमतुल्लाह अलैह ख़ामोश कयो, वेठा मानी वेठे वापरायूं। मानी खाई, कुकड़ खाई, हॾड़ियूं रखंदा विया, गॾु कंदा विया, वांदा थिया। नौकर खे जो बाबा हथ त धोआर। नौकर आयो, हथ धोराई, पाण हथ धोई बसि करे उन हथ जा छंडा
उन्हीं हॾनि जे मथां जो हुयो त हॾनि मां साॻो कुकड़ो थी बीह रहियो, उहो कुकड़ जहिड़ो थी पियो। पाण फरमाइनि था ओ कुराड़ी, तुंहिंजो पुटु जॾहिं हिन मंज़िल ते पहुचंदो त पाण ई गोश्त खाईंदो, अञा तो वारो छोरो त दाल जे लाइक़ बि न आहे। मौलवी अशरफ अली ख़ुदि लिखियो आहे, जेकॾहिं खाधल गोश्त हॾा मुंहिंजा रहिजी विया, कुने में रहिजी वियो, उहो गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दुआ सां जहिड़ो थी सघे थो त मीरासीअ जो जहिड़ो थोरो कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, या अल्लाह जे वलियनि जी करामत आहे। जेको करामत जो मुनकर आहे सो क़ुरान जो मुनकर आहे। हाणे दुरूद पढ़ त मां तोखे क़ुरान मां करामत जो सबूत ॾेई छॾियां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि। रुगी तौहीन नबियनि जी, रुगी तौहीन नबियनि जी। चई साईं नबी सुलेमान खे रूह ज़मीन ते बादशाही हुई, हे मुले जा अफ़ाल। सुलेमान नबीअ खे रूह ज़मीन ते बादशाही आहे। पखी भी हुन वटि हुया, जानवर भी हा। हुद हुद पखी आ, गुम्मा माली ला अरल हुद हुद अमकान मिनल गायबीन। नबी पियो चए हुद हुद काॾे हो, मूंखे ख़बर ई कान्हे। ओ ज़ालिम क़ुरान जी माना न फेराए। अलाह जे नबी ॿई ॻाल्हियूं सचियूं कयूं, माली ला अरा ॾिसां कोन थो, वाक़ई मौजूदु कोन हो। अमकान मिनल गायबीन, गायब हो, ॿई ॻाल्हियूं नबी सचियूं कयूं। चए थो त नबी खे का ख़बर कान हुई। नबी त उहा ॻाल्हि थो करे जेका ज़ाहिर आहे। ला अरा नथो ॾिसां, रोयत अखियुनि सां हूंदी आहे, अखियुनि जे आॾो बराबरि कोन हो। गायबीन हो, गायब हो। अलाह जे नबी ॿई ॻाल्हियूं सचियूं कयूं। हे वरी माना छा पियो चए त नबी खे ग़ैब जी ख़बर कान्हे, चई पखी अलाए काॾे वियो। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे प्यारे नबीअ जी तौहीन में हिनखे मज़ो ईंदो आहे, नबीअ जे गिला में मज़ो ईंदो अथनि। चई पोइ छा थियो? चई हो अचे त कुहास थो। हुदो हुदो आयो, काॾे वेहे? हिकिड़े मुल्क ते वियोसि, माई आहे हिकिड़ी, बल्कीस अथसि नालो, तुंहिंजे मुल्क में रहंदी आहे, तोखे ख़बर कान्हे का? वला हा अर्शुन अज़ीम, वॾो तख़्तो अथसि। हज़रत सुलेमान चयो तूं कूड़ थो कोन थो ॻाल्हाए? चई न न। चई भला पोइ ठीकु आहे, ख़त थो लिखी ॾियां, वञ हुनजे। हाणे इहा ॻाल्हि बसि एतिरी कई, अॻिते हराम जे हले, अॻिते हलियो ई कोन। चई पोइ ॾिठो आहे नबी खे ख़बर कान हुई न का माईअ जी ख़बर। हेॾी मुल्क बादशाही, उन में नंढड़ी हुकूमत आहे माईअ जी, उनजी ख़बर कान्हेसि। हुद हुद पखी हेतिरो आहे, उनजी ख़बर कान्हेसि। अड़े कीअं नबी खे ग़ैब जी ख़बर आहे? उहो अंधा अॻिते हल। अल्लाह ताला जे प्यारे नबीअ हुद हुद खे बल्कीस ॾे मोकिलियो आहे। बल्कीस न्यापो कयो आहे त मां अचां थी। अल्लाह पाक जे नबीअ प्यारे ॾे माई अचणु शुरू थी वई आहे। हज़रत सुलेमान नबी अलैहिस्सलाम खे हुद हुद ॿुधायो आहे, साईं रूबरू तोसां ॻाल्हाइण अचे थी। बादशाही हुनजी तमामु वॾी आहे, हुनजो तख़्त वॾो आहे। किताब लिखनि था हुनजे तख़्त जो मूंढो ॿीलाम 40 गज़ ऐं 80 गज़ हो। हिन पंहिंजे मस्जिद खां वॾो, हे पंहिंजी मस्जिद आहे 60-62 फुट। हे साईं गज़ 3 फुट पवंदा आहिनि गज़ में, 80 गज़, वरी 40 गज़, वरी मथे वॾी पंहिंजी आहे 18-19-20 फुट मथे। ऐं हो जेका असां 30 गज़ मथे वॾो तख़्तो हो। एॾो वॾो तख़्तो आहे, उहो पंहिंजे ॻोठ में छॾे थी। सुलेमान अलैहिस्सलाम जे ॻोठ खां महीने जो पंधु आहे। माई उठनि घोड़नि ते चढ़ी सुलेमान अलैहिस्सलाम सां रूबरू ॻाल्हाइण थी अचे त मूंखे तंग न कर, मुंहिंजी बादशाही तुंहिंजे बादशाहीअ में आहे। सुलेमान अलैहिस्सलाम अचु मूंसां ॻाल्हाए अची। अलाह जे नबी फरमाया त तूं शिरक थी करे, बुत परस्ती थी करे, ख़ुदा खे मञणो पवंदो, तोखे ॻाल्हाइणो पवंदो। जो माई आई आहे लश्कर सूधी, ओ हुन मस्जिद जे दरवाज़े जेतिरो पहुती आहे, ईअं ख़ुदा जे नबी खे ख़्यालु थियो आहे। क़ुरान पढ़ा बा, सलात पर त क़ुरान ॿुधाए। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लिम। अल्लाह ताला जो प्यारो नबी फरमाए थो, अय्युकुम यातीनी अरशहा, आहे को मुंहिंजे जमात में जो बीबी बल्कीस ओया साम्हूं अचे थी, हुन जे अचण मूं वटि पहुचण खां अॻु में तख़्त खणी अचे। लाउड हो, ॻाल्हायो, टेप रिकॉर्ड हुई, मुला जी टोपी, ऐं पधु केतिरो आहे? महीने जो। महीनो वञे वरी महीनो मोटे, पर नबी सोचे मोहलत एतिरी आहे त साम्हूं अचे थी इन जे अचण खां अॻे। क़ाल इफ़रीतुम मिनल जिन्न अना आतीक बिही क़ब्ल अन तक़ूम मिन मक़ामिक।
बि तुंहिंजे ताबे आहियूं, माखे मोकल ॾे, मां वञा तख़्त खे कुल्हो ॾियां, खणी अचां, हिते पंधु करे पहुचां, तूं बीबी बलकीर सां कचहरी कर, ॻाल्हि ॿोल थींदी, मानी बानी खाराए, अञा उथंदो ई कोन, कचहरी हलंदी त तख़्त खणी ईंदुसि। अबा तमामु वॾी ॻाल्हि आहे बि, इहा ॻाल्हि वॾी आहे। भला मानी खाधो पीतो बादशाह खे असां जहिड़ो ग़रीब बि तकड़ करे थो, जेकॾहिं सुई गैस हुजे त 15 मिंटे में चांहि तयारु आहे या न आहे? अबा ॻाल्हायो। ऐं अलाह जो नबी सुलेमान मानी में देरि घणी थींदी, जंहिंखे अलाह साईं मलाक जिन हुनजे हवाले कया, अधु कलाक में वेंदुसि, अधु कलाक में मोटंदुसि, इहो तख़्त खणी थो अचां। सुलेमान चयो त न, इहा देरि आहे, उहो अचे थी अचण खां अॻे। क़ाल अल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताबे अना आतीक बिही क़ब्ल अन यरतद्द इलैका तरफुका फलम्मा रआहु मुस्तक़िर्रन इंदहु। हज़रत सुलेमान जो उम्मती आहे, सॻो चाचे जो पुटु आहे, सौट आहे, अलाह पाक हुनखे इल्मु ॾिनो हो। सुलेमान खे चई क़िबला माखे मोकल ॾे, खणी थो अचां, टाइम केतिरो? क़ब्ल अन यरतद्द इलैका तरफुका। ओ सुलेमान अखि को न छिंभींदे अॻे ई खणी ईंदुसि, अखि को न छिंभंदे अॻे खणी ईंदुसि। ॻाल्हि कयूं, उथियो कोन्हे, वयो कोन्हे, ग़ाइब कोन थियो आहे। ॻाल्हि फलम्मा रआहु मुस्तक़िर्रन इंदहु। अलाह जो क़ुरान थो चवे, अञा जो निहार त तख़्त अॻियां पियो आहे। बल्कि साईं सुलेमान सां तख़्त सुञाण, चई मूं वारे जहिड़ो आहे, छो त हुनखे पक ई न त मां छॾे आई आहियां। मूं वारो न आहे, हुनखे ख़ुदि दिमाग़ में ॻाल्हि कान आई, मूं वारे जहिड़ो आहे। सुलेमान फरमाए थो, तो वारे जहिड़ो कोन्हे, बल्कि तो वारो आहे, मुंहिंजो उम्मती खणी आयो आहे। मौलवी एॾे वियो ई कोन, नबी खे ख़बर कान पई, हुदहुद जो पतो कोन हो। अड़े नबीअ खे हुदहुद जी ख़बर कान्हे, पोइ नबीअ जे उम्मतीअ खे कीअं ख़बर पई त तख़्त कीअं आणबो आहे? ग़ाइब बि कोन थियो, वेठो रहियो। जे नबीअ जे ग़ुलाम खे ख़बर आहे त नबीअ खे वधीक ख़बर आहे या न आहे? क़ुरान में लिखियो पिया, क़ुरान शर पुॼे मुंहिंजा अदाद ज़ालिमनि खे। असांजी भेणी कान्हे का, मुंहिंजा प्यारा दोस्त, ख़ुदा जे क़ुरान जा मुनकर लॻा पिया आहिनि। इहा हो अलाह जो वली हो, नबी कोन हो। अबा केरु हो? पर वली बि सुलेमानी उम्मत जो। कहिड़ी उम्मत जो? अदा मुस्लमान सुख जवाब सोलो ॾिजां, कहिड़े नबीअ जो उम्मती आहे? जे सुलेमान जे उम्मत जे वलीअ खे तख़्त आणण जी आ ताक़त आहे, त मुहम्मद मिठे जे बच्चे अब्दुल कादर जीलानी खे बि ॿेड़े कढण जी ताक़त आहे। यादि दस्तगीर। जेकॾहिं सुलेमान जो उम्मती एतिरे ज़माने वारे पंध तां तख़्त आणे सघे थो, त गौसल आज़म जीलानी दुआ घुरे, ॿेड़ो ख़ुदा न तारींदो? रब त चवंदो आहे, क़रीब उजीब दावत अदा इज़ा दआन। अहिड़ो हुजे, गैरो हुजे, नथू हुजे, खैरो हुजे, केरु बि हुजे, मां रब खे हथड़ा खणी बाॾाए अर्ज़ु कंदो आहे, जीअं चवंदो आहे मां मञींदो आहियां। रब थो चए, जहिड़नि तहिड़नि जी मञा, अब्दुल कादर जी कोन मञींदो। अरे ॿेड़ो हिकिड़ो हो, मां थो चवां किरोड़ ॿेड़ा ॿुॾनि, पीरान पीर हथ खणे, रब सभु तारे सघे थो। अलाह साईं शल तव्हां असांखे हिदायत नसीब करे, औलिया अल्लाह जो इश्क मोहब्बत नसीब फरमाए, बेअदबनि गुस्ताखनि खां शल ख़ुदा बचाए। मुंहिंजा प्यारा दोस्त, इन्हनि जो धंधो अथव ऐब कढणु, शल ख़ुदा इन ऐब कढण वारी जमात खां बचाए। हर जॻह ते रुॻो नबीअ जी नुक्तचीनी कंदा, हीअं बि न हो, हीअं बि न हो। असां चवंदा आहियूं तव्हां नुक्तचीनी भली कयो, असां ॻाल्हियूं ॻोल्हे ॻोल्हे प्यार वारियूं कंदासीं त ईमान ताज़ो थिए। वरी इंशा अल्लाह ताला ईंदड़ जुमे ते गौस पाक जूं वधीक करामतूं, गौसल आज़म जो अञा मां तव्हांखे शान कोन ॿुधायो आहे, पीरान पीर जूं फज़ीलतूं कोन ॿुधायूं अथमि। इंशा अल्लाह हयाती ईंदड़ जुमे खां सिलसिलेवार पीरान पीर जे ॼमण खां वठी करे सॼा संस कमालात बयान थींदा। अल्लाह ताला तव्हांजा असांजा बेड़ा पार फरमाए, महबूब जी मोहब्बत नसीब फरमाए। वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। या सुन्नत न पढ़ी, सुन्नत पढ़ो। अस्सलामु अलैकुम।